दादू मां के अपडेट कंदा हलूं। दादू मां रिपोर्ट कर रहा है उबदार अली बबर। दादू पुलिस जो ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन अल मीज़ान जारी। सुबह सवेर खां मेहड़ ऐं खैरपुर नाउतन शाह इलाक़नि में पुलिस पारां टारगेटेड ऑपरेशन कंदे केतिरा ई शकी माण्हू गिरफ़्तार, हथियार भी हथ कया विया। SSP दादू जी अॻुवाणीअ में थलो, माड़ी, बागो, जलबाणी, पिपरी, सिंधी वठड़ा ऐं थरड़ी मोहब्बत जे आसपास वारनि इलाक़नि में पुलिस जी वॾी नफ़री साण सर्च ऑपरेशन कयो वियो। एक्टिव ऐं इश्तिहारी ॾोहारियुनि जी मुमकिना ठिकाणनि ते छापा हणी झड़ती वरिती वई। सर्च ऑपरेशन दौरान घरनि, ओताकुनि ऐं ॿियनि मशकूक जायुनि जी तलाशी वरिती पई वञे। सर्च ऑपरेशन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि जे सख़्तीअ सां चेकिंग जो सिलसिलो बि जारी। हिन वक़्त ताईं 8 ॼणनि खे वधीक जांच पुछा बनिस्बत हिरासत में वरितो वियो आहे। सर्च ऑपरेशन दौरान मुख़्तलिफ़ क़िस्म जा हथियार भी हथ कया विया आहिनि, जिन बनिस्बत वधीक ज़ाब्ते जी कार्रवाई अमल में आंदी पई वञे। जॾहिं त SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक़सी जी अॻुवाणीअ में पुलिस जा अटाला इलाइक़े में अञा मौजूदु आहिनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ वधीक ऑपरेशन जारी आहे।